जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा वफ़ाक़ी हुकूमत ऐं ओगरा पारां अवाम ते पेट्रोल महांगाई जो बम किराए छॾियो। पूरे मुल्क जियां हिंगोरजा जे शहरनि जा बि मथे ते हथ, शहरनि में कावड़ जी लहर छायल। रिपोर्ट मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत ओगरा पारां ताज़ो ई पेट्रोल 12 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 9 रुपया गाटे टोड़ वाध जो ऐलान करे ग़रीब अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो। पूरे मुल्क जियां हिंगोरजा जे शहरनि जा बि मथे ते हथ। उन मौक़े ते हिंगोरजा जे शहरनि कावड़ जो इज़हार कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तब्दीली हुकूमत ओगरा जे पेट्रोल महांगे करण वारी समरी मंज़ूर करे ग़रीब अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। हुननि चयो त न्याज़ी हुकूमत अवाम दुश्मन हुकूमत आहे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं जल्द पेट्रोल शयुनि जी क़ीमत में लाथ न कई वई त अवाम रोडनि ते निकिरी हिन नाअहल हुकूमत ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदो।